फाइनेंस चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी जी सदारत हेठ इजलास पीटीआई बानी सां मुलाक़ात जी इजाज़त न मिलण ते अपोज़िशन मेंबरनि जो एहतजाज ऐवान मां वाक़ाऊ। निशान खानज़ादा चयो त पीटीआई बानी सां मुलाक़ात करण न ॾिनी वई त इजलास हलण न ॾींदासीं। चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी चयो त हाणे अहिड़ी धमकी न ॾियो त इजलास हलण न ॾींदासीं। ऐवान में कोरम पूरे जी निशानदेही ते कोरम पूरो न निकितो। अधु कलाक जो वफ़क़ो कयो वियो। क़ौमी असेंबली जे इजलास में बि पीटीआई मेंबरनि तरफ़ां कोरम पूरो न हुजण जी निशानदेही। स्पीकर कोरम थियण ताईं इजलास मुलतवी करे छॾियो। सिंध असेंबली के इजलास में सूबाई वज़ीरनि की गैर मौजूदगी ते स्पीकर की रोलिंग। स्पीकर अवेस कादिर शाह रोलिंग ॾिनी त पार्लियामानी मामलनि वारो वज़ीर यकीनी बणाइण त ध्यान छिकायो। नोटिस जो जवाब ॾियण लाइ सूबाई वज़ीरनि ऐवान में मौजूद हुजनि। पार्लियामानी ऐं कानून वारे वज़ीर सियाल हसन लंजार ख़ातिरी कराई त वज़ीरनि की मौजूदगी यकीनी बणाई वेंदी। वॾे वज़ीर के ख़ास मददगार सलीम बलूच सवालनि जवाबनि वारे वक़्फ़े में ॿुधायो त पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते 2 वरनि में 78 आरओ प्लांट लगाया आहिनि। कुछ आरओ प्लांट फ़नी मसइलनि सबबि गैरफ़ाल आहिनि, जेके जल्द फ़ाल कया वेंदा। पगारुनि में वाध सां खाते ते माली बार वधियो आहे। मामलो ॾिसी रहिया आहियूं। सिंध जे हर घर ताईं साफ़ पाणी पहुचाइण लाइ कमु जारी आहे। पाकिस्तान पारां ताजिकिस्तान में चीनी शहरनि ते हमले ते गिनती जो इज़हार। वाक़े जी मज़म्मत दहशतगर्दी हमलो बुज़लाणो फ़अल करार। परॾेही आफ़ीसरनि जे तरफ़ां चवणु आहे त समूरे आलमी बिरादरी अफ़गान सरज़मीन तां थींदड़ दहशतगर्दी ते परेशान आहे। हमले में ड्रोन जो इस्तेमाल ख़तरे जी संगीनी के ज़ाहिर करे थो। पाकिस्तान पिणु अफ़गान सरज़मीन मां पैदा थींदड़ दहशतगर्दी जो शिकार रहियो आहे। अफ़गान तालिबान जी सरपरस्ती हेठि दहशतगर्द ग्रुपनि जी बहिसबानी जारी आहे। अफ़गानिस्तान में कम कंदड़ दहशतगर्द नेटवर्कनि ख़िलाफ़ अमली तस्दीक थियण ते कार्रवाई कई वञे। पाकिस्तान इलाक़ाई अमन ऐं सलामती लाइ चीन ऐं ताजिकिस्तान सां सहकार जारी रखंदो। IMF एग्जीक्यूटिव बोर्ड के इजलास का अग वफाकी हुकूमत जो वडो कदम। FBI सिविल सर्वेंट के असासा रूल्स 2023 में तरमीम जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। तरमीम त सिविल सर्वेंट की तारीफ़ के पब्लिक सर्वेंट में तब्दील कयो वियो आहे। पब्लिक सर्वेंट की तारीफ़ में ग्रेड 17 ऐं उन खां मथियां ऑफिसर शामिल। वफाकी ऐं सूबाई हुकूमतुनि ख़ुद मुख्तियारी इदारनि ऐं कारपोरेशन जा ऑफिसर शामिल किया विया आहिनि। IMF एग्जीक्यूटिव बोर्ड के 8 दिसंबर ते रिथियल इजलास में पाकिस्तान लाइ 1 अरब 20 करोड़ डॉलर की किस्त जारी करण जो जायज़ो वरितो वेंदो। पंचकोर में NF जे DTO नेटवर्क खिलाफ ऑपरेशन। 154 मिलियन डॉलर मालियत की मंशात हथ। NF तर्जमान जो बदनाम स्मगलर अली जान के नेटवर्क के मंशात स्मगलिंग की कोशिश नाकाम बनाई वई। LPG कंटेनर ट्रक में बड़े मकदार में आइस ऐं हीरोइन हथ करे 2 जवाबदारनि खे गिरफ्तार किया वियो। हथ कयल मंशात की मालियत 154 मिलियन डॉलर आहे। कराची के पहलवान गुटफर इलाके में रेंजर्स की कार्रवाई। गैर कानूनी हथियारनि की खरीदारी विक्री ऐं फुलट के ॾोहनि में मुलविस जवाबदार गिरफ्तार। रेंजर्स तर्जमान मूजिब गिरफ्तार जवाबदार अब्दुल समद के कब्जे में हथियार, चोरी थियल मोटरसाइकिल ऐं मोबाइल फोन हथ कई वई आहे। जाम शोरबा पोरियत और ताले आवाज से रिक्ची मुबैना तौर अगवा। मुगवी मीर मोहम्मद खोसो के भाउ जो चवण है त मीर मोहम्मद जाम शोर में दवा लाइ वियो, उतां पुरस्कार नमूने गुम थी वियो। मुख़्तलिफ़ नंबर्स सां रावती के कचे में धाड़नि जा 1 करोड़ रुपयनि जी भुंगतिया मैसेज अची रहिया आहिनि। नोटिस वठी भाउ के बाज़ियाब करायो वञे।
वाशिंगटन हमले में जख्मी थियल औरत गार्ड फोत जख्मी ॿी एहलकार जी हालत गण थी जोगी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां तस्दीक, नेशनल गार्ड ते फायरिंग कंदड़ शकी हमलो कंदड़ जे घर ते छापो, तलाशी वरिती वई। रहमतुल्लाह जे अज़ीज़नि खां बि पुछा गुछा। FBI जे डायरेक्टर जो चवणु आहे त शकी शख़्स जे घर मां मोबाइल फोन्स, लैपटॉप्स ऐं आईपैड्स तहवील में वरिता विया आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमरीका में गैर कानूनी नमूने ईंदड़ बाढ़ुनि ॾुखायूं पैदा कयूं आहिनि। नेशनल गार्ड्स ते हमलो कंदड़ शख़्स जी बि हालत गणती जोगी आहे। अख़्तियारनि सां गैर कानूनी धारनि बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई आहे। इंडोनेशिया में तूफ़ानी बरसातुनि खां पोइ ॿोॾ ऐं लैंड स्लाइडिंग सबबि 84 ॼणा फोत, 95 ज़ख़्मी, 65 ॼणा गुम, हज़ारे माण्हू बेघर। परॾेही मीडिया मूजिबि इंडोनेशिया जे ॿेट सुमात्रा में तूफ़ानी बरसातुनि खां पोइ ॿोॾ ऐं लैंड स्लाइडिंग जा वाक़िआ पेश आया। इंडोनेशियन अख़्तियारनि मूजिबि तूफ़ानी बरसातुनि ऐं ॿोॾ सबबि ज़िंदगी जो निज़ाम सख़्तु मुतासिर थियो। मुतासिर इलाइक़नि में इमदादियूं कार्रवायूं जारी आहिनि। गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज सुरबत में एक ॾींहं जे रांदियुनि जो मेलो, मशहूर स्पोर्ट्स शख्सियतुनि, कॉलेज जे फैकल्टी ऐं शागिर्दारनि जी स्पोर्ट्स फेस्टिवल में भरपूर शिरकत। छोकिरियुनि फुटबॉल, क्रिकेट, रस्सी छिकड़ ऐं म्यूज़िकल चेयर समेत ॿियनि मुक़ाबलनि में शानदार कारकर्दगी ॾेखारी। बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ छोकिरियुनि में हेल्पिंग हैंड पारां ट्रॉफीज़ ऐं एज़ाज़ी शील्ड्स विरायूं।